जी नाज़रीन, गुजो वेझो केटी वाह में बुढ़ी फोत थियल नौजवान जो लाश घारो वेझो मक़ामी टोबन कढी वरितो। लाश घारो अस्पताल मुंतक़िल। बुढ़ी फोत थियल नौजवान सऊद जो तालुक कराची कोरंगी सां आहे। जी नाज़रीन, ॿुधायो पियो वञे नौजवान पंहिंजे दोस्तनि सां दरगाह अब्दुल्ला शाह साहिबी जे मेले ते घुमण आयो हो। वापसी ते वाह में वेंझण दौरान पेर तिरकण सबबि बुढ़ी फोत थी वियो, जंहिंजी टोबन जी मदद सां लाश ॿाहिरि कढियो वियो आहे।